बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी सर। भाई जी सर। अच्छा पुटु अॼु असां पढ़ंदासीं तजनीस हरफी। छा तजनीस हरफी जेको असांजे 7वीं किताब जे नात में असांजो टॉपिक आहे ऐं इहो असाइनमेंट जो बि फॉर्मेट आहे। असाइनमेंट में बि इहो लाज़मी ईंदो जे करे पाण अॼु हिनखे सम्झंदासीं त तजनीस हरफी आहे छा। जी सर। ठीक आहे। छो त इहो अक्सर ईअं थींदो आहे त असां जेको हिंदी या उर्दू इंग्लिश इन में जेको पढ़ंदा आहियूं उन में ॿ हिसा थींदा आहिनि। हिकिड़ो थींदो आहे नसर, ॿियो थींदो आहे नज़म। ही जेको आहे नज़म जो हिसो हूंदो आहे। नसर पाण हिनखे चवंदा आहियूं जेके सबक़ पाण पढ़ूं था, ऐं नज़म हुनखे चवंदा आहियूं जेके बेत हमद नात अचंदा इहे छा में आहिनि, इहे नज़म आहिनि। ठीक आहे। असां लिखियो आहे हिते छा तजनीस हरफी या हरफ तजनीस बि चवंदा आहियूं। इहा सेम शइ आहे। तजनीस हरफी अचे या सवाल अचे वञे हरफ तजनीस या तजनीस हरफी ॻाल्हि साॻी आहे। इहा शइ समझ में ईअं न हुजे त हिते लिखियो आहे असां टॉपिक लिखियो आहे तजनीस हरफी, जेकॾहिं सवाल अची वञे हरफ तजनीस तव्हां चयो इहो असां पढ़ी विया आहियूं। ठीक आहे। माना हीअ अॻियां पोयां थी बि वञे त इन जो को इशू न आहे। हाणे पहिरियां पाण हिनखे वठूं त हीअ तजनीस हरफी लफ़्ज़ आहे छा, पहिरियां हिन जी माना कढूं। ठीक आहे बाबा। हे ॿिनि लफ़्ज़नि जो मजमू आहे। हिकिड़ो कहिड़ो आहे तजनीस, तजनीस की माना है साॻियो आवाज या मिलंदड़। ठीक है बाबा। ऐं हरफी माना अखरी या अखर। ठीक है। हरफ पढ़ियो आहे माना। जी सर। हरफ माना अखर। ठीक है। हाणे हिन जी जेका माना थी वई तजनीस हरफी जी साॻियो आवाज या साॻियो अखर, यानी साॻियो आवाज कढे जेको अखर। ठीक है। सिटुनि में जंहिंजो साॻियो आवाज हुजे दस्त ॾियो उनखे पाण छा चवंदासीं तजनीस हरफी, यानी जेको साॻियो आवाज कढंदो। हाणे असां हिन जो हिकु मिसाल सिखूं त तजनीस हरफी असांखे ख़बर कीअं पए ईंदो किथे आहे। ठीक है बाबा। हाणे जी पाण पहिरियां हमद हिन नात जो मिसाल ॾिनो। नात में आहे हिन में इलाही मिसाल आहे। सिर्फ इहो न, हिन में 4 खां 5 सिटूं अहिड़ियूं आहिनि नात में जेके तजनीस हरफी आहिनि। हिकु सिट न बल्कि हिन नज़म नात में 4 खां 5 सिटूं अहिड़ियूं आहिनि। 4 खां 5 हिन जा मिसरा अहिड़ा आहिनि जेके तजनीस हरफी आहिनि। ठीक आहे। इन में असां हिकिड़ो मिसाल ही था ॾियूं। सो सचो तो सचो सैयद करे सींगार आयो मंझ अरब। ठीक है। हाणे हिनखे पहिरियां इन सिट खे असां गौर सां पढ़ूं। सभई पढ़ो। सो सचो सैयद करे आयो मंझ अरब। अच्छा इन सिट खे या इन बेट खे असां तजनीस हरफी चई था सघूं। जी सर। कीअं भला न हम आवाज अञा ॿी शइ थी वई। हम आवाज ऐं तजनीस हरफी में फ़र्क़ु आहे। जी सर। उन में तव्हांखे ॿुधायो हम आवाज पाण उनखे चवंदा आहियूं। चलो हिते टॉपिक थोरो अची वियो आहे त हिनखे बि क्लियर कंदा हलूं। हम आवाज पाण उनखे चवंदा आहियूं जंहिंजो आख़िरी आवाज साॻियो हुजे। कीअं जीअं सतार गफार कतार। ठीक है। गफार। ठीक है बाबा। आखिरी जो आवाज हूंदो जेको मिलंदड़ हुजे कहिड़ो आवाज आखिरी तो उनखे पाण छा चवंदा आहियूं हम आवाज। ऐं तजनीस हरफी वरी इन जे बरक्स आहे। उन जो वरी शुरूआती आवाज मिलंदड़ हुजे। आवाज सिर्फ माना सिटूं ई न आवाज सिर्फ मीम जो आवाज हुजे या से जो आवाज हुजे, यानी शुरूआती आवाज जेको हुजे उन्हनि जो साॻियो हुजे उनखे पाण चवंदासीं तजनीस हरफी। हाणे हिन में असां मिसाल वठूं। पहिरियों सो इन जो आवाज छा आहे सीन सां। इन खां पोइ वरी सचो सैयद सिंगार। यानी हिन हिकड़ी सिट में 4 लफ़्ज़ घणा 4 लफ़्ज़ आहिनि जंहिंजो साॻियो ई आवाज आहे। तंहिं करे असां हिन सिट खे तजनीस हरफी चवंदासीं। यानी
शायरी में एडी सिट या एडो शेर जंहिंमें साॻियो ई आवाज़ कढंदड़ 4 खां 5 या जेकरे मुख़्तसिर सिट आहे त उन में 2 ई हुजनि जेकरे 2 ई आहिनि पर ॿिनि जो आवाज़ साॻियो आहे त इन सां उनखे तजनीस हरफी चवंदासीं सही आहे बाबा पर हिन में सॼी सिट में 4 आवाज़ आहिनि यानी जेकॾहिं असां हिन जो जाइज़ो वठूं भला ॿियो को हिन में अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंजो साॻियो आवाज़ घणा हुजनि ॿिया कहिड़े हिन में काफ़ इन जो हिकिड़ो ई आवाज़ आहे ठीकु आहे बाबा अलिफ अलिफ मन्ना इन जो भी हिकिड़ो ई आवाज़ आहे मीम इन जो भी हिकिड़ो ई आहे हिन जो भी हिकिड़ो ई आहे तंहिं करे हिन में सिर्फ से यानी सीन जेको आहे इहो आयो आहे इहो आवाज़ घणा चकर आयो आहे 4 चकर आयो तंहिं करे असां हिनखे तजनीस हरफी चवंदासीं अच्छा हिकु बस ॿियूं पाण लिखूं था पिया इन मां तव्हां अंदाज़ो लॻाइजो इन मां तव्हां ॿुधाइजो त इन मां कहिड़ी तजनीस हरफी आहे ठीकु आहे बाबा ये एक अलग की ठीक है बाबा आई वाली की से डाल दूं पढ़ो सब का पहली आवाज से सिट है उन्हनि जो आवाज है उन्हें पढ़दा पढ़ो मौला उम्मता कई बर आ मेहरबान मौला उम्मता कई बर आ मेहरबान हेठी सिट है इल्म कराए इंसान को माने जग में मर्तबो इल्म कराए इंसान को माने जग में मर्तबो ठीक है हां पहली असन पहली जेका सिट असन मौजूद है इन जो जायज़ो वठूं इन में शुरुआती जो अखर है इन जो आवाज छा है ठीक है इन खां बे नंबर ते जो अखर है उन जो आवाज केड़ो है टे नंबर ते जेको आहे टे नंबर आगो वरी पंजो वरी आखिरी यानी इन में घणा आवाज थिया 1 2 3 4 5 6 घणा आवाज थिया यानी हिन में जेके सिटूं हिन सिट में जेके लफ्ज़ मौजूद आहिनि इनन में अक्सरियत केड़े जी थी वई मीम जी ठीक है हाणे वरी पाण हिन सिट जे जायज़ो जेकॾहिं तव्हां खां पुछो वञे त हिननि ॿिन्हिनि सिटुनि मां तजनीस हरफी तजवीज़ करियो या तजनीस हरफी चूंडियो त पाण कहिड़ो चूंडींदासीं हिकिड़ी असां सिट हीअ मौजूद आहे ॿी सिट असां इहा इल्म कराए इंसान को माने जग में मर्तबो ठीक है हाणे हिननि मां ॿुधायो हिननि मां तजनीस हरफी सिट असां कहिड़ी खे चऊं मती के हेठी के छो न वाला शाबाश देखो न जेकरे हेलो हिन जो पहिरे हिन जो आवाज कहिड़ो आहे असां बोले ठीक है हिन जो ठीक है हिन जो अलिफ सां पर माना आवाज इल्म इंसान जो इतना नवी शुरुआती आवाज कहिड़ो निकंदो जे लिखंदासीं ठीक है यानी ॿ आवाज हिन जा थिया ठीक है बाबा जी सर हेॾे वरी अचूं मीम वरी हेॾे जेकॾहिं अचूं मर्तबो यानी ॿिनि लफ़्ज़नि जा ॿ आवाज थिया त इहो तजनीस हरफी न चवंदासीं असांखे ख़बर आहे तजनीस हरफी उनखे चवंदासीं जंहिंमें हिकु ई आवाज ॾींदड़ 3 खां 4 तक लफ़्ज़ इस्तेमाल कयो हुजे ॿ लफ़्ज़ आहिनि ॿ हो आहिनि ॿ ही आहिनि त इहो असां तजनीस हरफी न चवंदासीं छो असांखे ख़बर आहे तजनीस हरफी उनखे चवंदा आहियूं जंहिंमें 3 खां 4 4 खां 5 यानी अक्सरियत जेका लफ़्ज़नि जी हुजे साॻी आवाज वारी हुजे हिते अक्सरियत आहे कंहिं ॿिए लफ़्ज़ जी न काने तंहिं करे असां जेकॾहिं असां बस टूई अची वञनि असां इन मां कहिड़ो तजवीज़ कंदासीं ओके ठीक आहे हाणे फ़र्क़ु कयो जेके ही मथे लिखियल आहे तजनीस हरफी वारी सिट असां वटि हाणे हिते पाण हिकिड़ो सवाल था ठाहियूं हाणे पाण सवाल इहो था ठाहियूं हिन शेर में तजनीस हरफी
केड़ो आहे ठीक है बाबा हाणे असां ऑप्शन आहे छो त असां जने में जवाब चूंडींदा आहियूं उन में असां ऑप्शन ॾिना आहिनि ठीक आहे हाणे हिते असां जेके ऑप्शन आहिनि नंबर 1 शायरी नंबर 2 हमद नंबर 3 मीम नंबर 4 ना सर मीम खबर पई है यानी जी सर अक्सर ये थींदो आहे घणा ॿार जंहिंखे क्लियर न हूंदो आहे जंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर न हूंदो आहे उहे सम्झंदा त हीअ शायरी आहे पोइ छा खे करे वठंदा शायरी खे पर जेकॾहिं वरी हिते अच्छा शायरी जी सिर्फ़ में अचूं त ही वरी असां हिनखे छा चवंदासीं शायरी सिर्फ़ में इन सिट खे शायरी में जेकॾहिं असां इहे सिट था पढ़ूं मौला मूं मथां त इन लाइ महिरबान त इहा शायरी में छा थींदी हम तो थी ने बाबा जे अल्लाह जी तारीफ कई वने उनके छा चवंदा आहियूं हम जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारा या तारीफ कई वने उनके पाण चवंदा आहियूं ना ठीक है त हिन में कंहिंजी सारा आहे अल्लाह जी मन अल्लाह से मुखातबा अलाई सारा कंदो त शायरी वारे स्टेप में असां हिनखे छा चवंदासीं तो इन्ही लिया हम यो तव्हां इन करे ॿुधायो त घणा इन्ही ॻाल्हि खे सम्झी करे चवंदा शायद हिन में अल्लाह जी तारीफ आहे तंहिं करे इहो हमद आहे हम के सिलेक्ट करे वठंदा ॿिया वरी चवंदा ये शायरी लिखियल आहे शायरी खे सिलेक्ट करे वठंदा तंहिं करे जॾहिं कॉन्सेप्ट क्लियर हूंदो असांखे ख़बर पई वेंदी त इहा छा आहे पर तव्हांजो कॉन्सेप्ट हिते क्लियर आहे हिते सवाल में छा थो पुछे त हिन शहर में तजनीस हर्फी कहिड़ो आहे मीम त मीम असांजो कॉन्सेप्ट क्लियर थियो असांजो ज़हन ते ख़बर आहे असांखे त तजनीस हर्फी छा खे चवंदा आहियूं त असां क्लियर करे वठंदासीं पर जेकॾहिं हिते अञा हिनखे मटाए त पोइ हिनखे छा चवंदासीं ये करते हैं जो ॿियो सवाल इन्ही सवाल के असां वरी अञा हिकु वधायूं था इन सवाल खे असां अञा ॿिए तरीक़े सां लिखूं था हिन शेर खे अदबी ॿोली या छा चवंदासीं या शायरी में छा चवंदासीं ही जेको शेर आहे इन खे अदबी ॿोली या शायरी में असां छा चवंदासीं नंबर 1 शायरी हमद मीम या ना छा चवंदासीं ॾिसो हाणे असांजो कॉन्सेप्ट